क़ुरान पाक जी सूरत रहमान में अल्लाह पाक यादगिरियूं ॻणाईंदे बार बार मुखातिब थिए थो त तव्हां पंहिंजे पालनहार जी कहिड़ी कहिड़ी नेमतुनि जो इनकार कंदा। वाकई जेकॾहिं थोरी बि ॻाल्हि ॾे ध्यानु ॾिजे त कुदरत जे एहसाननि मां हिकु नंढे खां नंढे एहसान जो बदिलो बि इंसान नथो ॾेई सघे। मिसाल तौर इंसान जी दिलि रुॻो हिकु ॾींहं में 1,00,000 भेरा धड़कंदी आहे, जंहिंजे करे जिस्म में हर मिंट में 5 खां 6 लीटर रत पंप थिए थी। दिलि हिकु ॾींहं में 2000 गैलन रत जिस्म में पंप कंदी आहे। इहो त कुदरत जो कानून आहे, पर जेकॾहिं दिलि खे हथरादू तौर हलाइजे त केॾी न जदीद मशीनरी, मेहनत, पैसे ऐं पाबंदी समेत एहतियात जी ज़रूरत पवंदी। जॾहिं त दिलि बिना कंहिं सहारे, बिना कंहिं चार्ज, बिना कंहिं विथीअ जे लगातार ॾींहुं राति धड़के थी। अहिड़ी ई रीति साहु खणण खे ॾिसिजे त इंसान हिकु मिंट में 8 खां 16 भेरा साहु खणंदो आहे, जेको वरी हिकु ॾींहं में 22,000 भेरनि खां मथे थिए थो। जॾहिं त हिकु मिंट में साहु खणण जी नॉर्मल रेंज 44 भेरनि ताईं जी आहे। पर जेकॾहिं हथरादू तौर ते साहु खणिजे ऐं पेसनि ते हिकु हिकु साहु वठिजे त रोज़ जे हिसाब सां वेंटिलेटर जा लखें रुपया ॾियणा पवंदा। इंसान जे जिस्म में जेके शयूं हॾा, खल, रत, अखियूं, नह वग़ैरह जेको कुझु बि आहे, इहो धरतीअ ते कंहिं बि जाइ तां इंसान खां सवाइ हथ नथो करे सघिजे। रत, चमड़ी, हॾा न कंहिं वण मां हथ ईंदा, न कंहिं पहाड़ तां, न कंहिं मार्केट मां। इहे सभु ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते, पर छा तव्हांखे ख़बर आहे त इंसान जे जिस्म में सोन बि हूंदो आहे? इहा हक़ीक़त आहे। इहो सोन असांजे दिमाग़, दिलि, रत ऐं जोड़नि में मौजूदु हुजे थो। जुआन इंसान जे जिस्म में 0.2 मिलीग्राम सोन हूंदो आहे, जेको उन जी रत में मौजूदु हूंदो आहे। इंसान जे जिस्म में सोन जी ज़रूरत हुजण या इन जी मौजूदगी इंतिहाई हैरत जोगी ॻाल्हि आहे। साइंसदाननि जो चवणु आहे त इंसान में सोन जी मौजूदगी इंसान जी सिहत लाइ इंतिहाई काराइती हूंदी आहे। इहो सोन जोड़नि खे बरक़रार रखण ऐं दिमाग़ जे इलेक्ट्रिक सिग्नल्स खे मेंटेन करण जो कमु करे थो।